हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, वेलकम असांजे इन वीडियो में असांजे पेज ते ऐं असांजे चैनल ते। तो दोस्तों अॼु आउं अव्हांखे ॿुधाइण वारो आहियां तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि। ध्यान सां ॿुधिजो। अगरि कोई दोस्त इंग्लिश ग्रामर जो कोर्स करणु चाहे थो ऐं इंग्लिश सिखणु चाहे थो त हू असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब हींअर जो हींअर करे ऐं असांजे हिन पेज खे फॉलो हींअर जो हींअर करे। कमेंट बॉक्स में हिन वीडियो जी लिखे त हा आउं इंग्लिश सिखणु चाहियां थो। तो उन खे असांजे वीडियोनि खे लास्ट ताईं ॾिसणो पवंदो ऐं असांजे वीडियो में छा एक्टिव रहणो पवंदो ऐं उन खां अलावा असांजे पेज खे ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करणो पवंदो ताकी असीं जेको बि मज़ीद वीडियो इंग्लिश कोर्स मुताबिक़ अपलोड कंदासीं उन जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी रहे। त बग़ैर कंहिं देरि जे स्टार्ट कंदासीं। बल्कि अगर अभी असांजे हिन पेज ते या असांजे चैनल ते न्यू आयो त अव्हांखे असांखे फॉलो करणु लाज़मी आहे। अगर फॉलो कंदो त असांजो कोई भी वीडियो असीं अपलोड कंदा आहियूं इंग्लिश कोर्स ग्रामर कोर्स मुताबिक़ सो तव्हां ताईं पहुचंदो रहे। ऐं बग़ैर देरि जे स्टार्ट कंदासीं असांजे हिन वीडियो खे। उन खां पहिरीं अव्हांखे एक्टिव थी हिन वीडियो खे ॾिसणो पवंदो। त असीं अॼु सिखण वारा आहियूं इंग्लिश ग्रामर जी डेफिनेशन ऐं लेटर जेको असीं शुरू खां पढ़ंदा आहियूं। ABC में अगर असीं इंग्लिश सिखण चाहियूं त शुरू में असांखे छा करिणो पवंदो आहे ABCDEFT मतलब त Z ताईं असांखे सिखणी पवंदी आहे। ऐं सिंधी अगर पढ़णु चाहियूं त असांखे अलिफ अख खां स्टार्ट करिणो पवंदो आहे। त अलिफ अख ABC उन में जेके बि हुरुफ़ ॾिनल हूंदा आहिनि उहे लेटर्स हूंदा आहिनि। ठीक है। ऐं इंग्लिश ग्रामर जी डेफिनेशन ध्यान सां ॿुधिजो ऐं वीडियो में इन ताईं हुजो ऐं एक्टिव हुजो। त ग्रामर जी डेफिनेशन छा थो चए? Grammar is the sense of language which tells us the rules and principle of speaking, reading and writing correctly. Grammar इल्म सिर्फ़ वञो या व्याकरण उहो अमल आहे जेको कंहिं ॿोली जी सही ॻाल्हाइण लिखण ऐं पढ़ण जा क़ाइदा कानून ऐं उसूल ॿुधाए। समझ में अची वियो हूंदो। सफ़ा ईज़ी आहे। सिंधी लैंग्वेज में सम्झणु तमामु ईज़ी हूंदो आहे। त अव्हांखे एक्टिव थी हिन वीडियो खे एंड ताईं ॾिसणो आहे। त जुड़िया रहिजो असांजे हिन वीडियो जी एंड ताईं। लेटर यानी अखर। ए जी लिखियो पियो आहे, ई लिखियल आहे। एग्जाम्पल में ए लिखियल आहे, ई लिखियल आहे, Z लिखियल आहे, अलिफ बे भे। एवरी सिंबल ऑफ एनी अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। एवरी सिंबल ऑफ एनी अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड लेटर। तो दोस्तों आई होप अव्हांखे ही ॿ शयूं जेके इंग्लिश बेसिक खां आहिनि उहे अव्हांखे क्लियरली समझ में अची वियूं हूंदियूं। त अॼोके वीडियो में एतिरो ई। वरी मिलंदासीं अॻे वीडियोज़ में।